अल्लाह तबारक व तआला जा एहसान थिया। रमज़ान मुबारक जो 8हों रोज़ो आहे। फजर जी नमाज बा जमात अदा करण जी अल्लाह से तौफ़ीक़ नसीब फरमाई। कुरान मुक़द्दस के ॿुधण जे लाइ वेहण जी अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाई। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असांजे हिन वेहण खे अचण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। रमज़ान मुबारक के महीने में ही पहिरियों आशुरो रहमत वारो बि ख़त्म थियण वारो आहे। ॿ ॾींहं वञी बचा आहिनि। इन रहमत वारे अशरे जे अंदरि दुआ सेखारी वई त अवां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश बि घुरो, अल्लाह पाक खां रहमत जी तलब बि कयो। रब ग़ुफ़िर वरहम, ए मुंहिंजा अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ करणु फरमाए ऐं वरी रहमत बि नाज़िल फरमाए। अल्लाह तबारक व तआला जी रहमत इन रमज़ान मुबारक जे महीने में एतिरी त मुतवज्जा आहे जो बाने जे घुरण जी देर आहे, अल्लाह पाक उन जे दुआ खे क़बूल फरमाइण में देर नथो फरमाए। ये वॾा रहमत जा ॾींहं आहिनि ऐं इन में जेको घुरणो हुजे बाने खे अल्लाह खां घुरे। जेको बि जाइज़ मुतालबो हुजे, बीमारी खां शिफ़ा हुजे, रिज़्क़ जी तंगीअ खां इंसान पंहिंजो पाण खे कुशादी जे तरफ़ आणणु चाहींदो हुजे, घर न ठहियल अथसि घर ठाराईंदो हुजे, हता के जेकॾहिं कंहिंखे जीअं हदीस पाक में अचे थो तव्हांजे जुतीअ जो जेकॾहिं तस्मो बि छिॼी पवे उहो बि अल्लाह जी ज़ात खां घुरो त इन खां वधीक त को मिसाल ई न रहियो। अव्हां खे सवारी न आहे, अल्लाह पाक खां घुरो। अव्हां जे घरनि में को मसइलो आहे, अल्लाह पाक खां घुरो। कंहिंजूं नियाणियूं वेठियूं आहिनि, अल्लाह पाक खां घुरो। कंहिंजे पुटनि जे लाइ रिज़्क़ जो मसइलो आहे, अल्लाह पाक खां घुरो। साईं मुंहिंजे खे चवां, अव्हां जे जेकॾहिं रिश्तेदारनि जे अंदरि को मसइलो आहे, अल्लाह पाक खां घुरो। गर्ज़ जेका बि शइ आहे, दुनिया जी हुजे आख़िरत जी हुजे, दुनिया जी कामयाबी घुरणी हुजे, आख़िरत जी कामयाबी घुरणी हुजेव, दुनिया जी मुसीबत खां पनाह घुरणी हुजेव, आख़िरत जी मुसीबत खां, क़ब्र जे अज़ाब खां, हशर जे अज़ाब खां पनाह घुरणी हुजे, हे ॾींहं आहिनि। इन्हनि ॾींहंनि जे अंदरि अल्लाह पाक खां बानो घुरे। अल्लाह पाक हर बाने जी दुआ खे ॿुधण बि फरमाए थो त क़बूल बि करणु फरमाए थो। अल्लाह पाक इन जी गारंटी ॾियणु फरमाई। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु व यक्शिफु सूअ, फरमाई त सॾींदड़ जे अंदरि अल्लाह पाक कंहिं बि क़िस्म जो क़ैद न लॻायो त बाबा सॾण वारो आलिम हुजे या सॾण वारो नमाज़ी हुजे या रोज़ेदार हुजे या फलाणो माण्हू हुजे, कंहिं बि क़िस्म जो रब क़ैद न लॻायो। जेको अल्लाह रोज़ेदार जी ॿुधे थो इहो बेरोज़ात जी बि ॿुधे थो। जेको अल्लाह आलिम जी ॿुधे थो इहो अल्लाह पाक गैर आलिम जी बि ॿुधे थो। जेको अल्लाह तबारक व तआला हता के जेकॾहिं इस्लाम जे अंदरि दाख़िल न थियो आहे, ईमान वारो न आहे, बेईमान आहे, उनजी बि अल्लाह ॿुधे थो। पर एतिरो ज़रूरु आहे त उनजो आख़िरत वारे जहान में को हिसो न आहे। जेसीं ताईं इस्लाम जो बुनियादो कलमो शरीफ़ पंहिंजे ज़बान सां ऐं दिलि सां इस्लाम जे अंदरि दाख़िल न थियो आहे, तेसीं ताईं खणी उनजी दाख़िला इस्लाम में न आहे त आख़िरत जे अंदरि उनजो को अजुर कोन्हे। बाक़ी दुनिया में अल्लाह पाक गैर मुस्लिम जूं दुआऊं बि ॿुधे थो। अल्लाह तबारक व तआला जी रहमत कुशादी आहे। क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह पाक कुरान में फरमाए, ए मुंहिंजा बानो, अल्लाह बानो करे सॾु करणु फरमायो। ईअं न चई त ए मुंहिंजा मुस्लमानो, ईअं न चई त मुंहिंजा नमाज़ी या मुंहिंजा जेके आहिनि रोज़े रखण वारा, क़ुरान पढ़ण वारा, न, बल्कि अल्लाह फरमाए त या इबादी अल्लज़ीना असरफ़ू, ए मुंहिंजा बानो, जेके बि मुंहिंजा बाना आहियो, फरमाई त असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। फरमाई त अल्लाह तबारक व तआला जी रहमत खां तव्हां नाउमीद न थींदा कयो। तव्हां अल्लाह पाक खां घुरो। जेका बि शइ घुरणी हुजे अल्लाह पाक खां घुरो। रब वटि खज़ाना वॾा आहिनि, उहो तव्हांखे आज़माईंदो ज़रूरु आहे, बाक़ी हुनजे खज़ाननि में कंहिं बि क़िस्म जी खोट आहे ई कोन्हे। माल घुरणो अथव माल घुरो, दौलत घुरणी अथव दौलत घुरो, औलाद घुरणी अथव औलाद घुरो, औलाद जी कामयाबी घुरणी अथव, नेक साले औलाद घुरणी अथव, घुरो अल्लाह पाक जी ज़ात खां। अल्लाह तबारक व तआला जा रस्ता कुशादा ऐं खुलिया पिया। सो मुंहिंजा दोस्तो, ही रमज़ान मुबारक जूं जेके साहतूं आहिनि, इन्हनि जो क़दुरु कयो वञे थो। रमज़ान गुज़रंदो, 8 ॾींहं गुज़री विया, ख़बर ई कोन पई। त अहिड़े नमूने सां बाक़ी 22 या 21 ॾींहं बि गुज़री वेंदा, ख़बर न पवंदी। कामयाब इंसान उहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दुआ जो साईं जन मिंबर ते चढ़ंदे जुमे जे ॾींहुं ख़ुतबे में इरशाद फरमायो त ए मुंहिंजा अल्लाह, हा, जिब्राइल अलैहिस्सलाम अचे दुआ घुरी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आमीन चयो। 3 दुआऊं, उन मां हिकिड़ी दुआ इहा बि आहे त ए मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं कंहिं ईमान वारे खे रमज़ान मुबारक नसीब थियो ऐं उहो पंहिंजा गुनाह बख़्श आहे, जन्नती पंहिंजो पाण खे न करे सघियो, फरमाईं त अहिड़ो शख़्स शल तबाह बर्बाद। जिब्राइल अलैहिस्सलाम दुआ घुरी, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आमीन चई। हाणे ॾिसो त फ़रिश्तनि जो सरदार जेको गुनाहनि खां पाक, गुनाह जे इरादे खां बि पाक, फ़रिश्तनि जो सरदार गुनाह जे इरादे खां बि पाक, उहो दुआ घुरे अल्लाह पाक जे हुक्म सां, आयो अल्लाह पाक जे हुक्म सां।
वरी हेॾा आमीन चवे तमामु काइनात जो सरदार, नबियनि जो सरदार, ऐं उहो बि अलाह पाक जे हुक्म सां आमीन चवे त अंदाज़ो लॻायो त इन दुआ जे क़बूल थियण में को शक ई न हूंदो। हाणे जेकॾहिं को बानो ईमान वारे खे रमज़ान मुबारक नसीब थियो ऐं पंहिंजो पाण खे बख़्शराए पाक साफ़ करे जन्नती न बणाए सघियो, ईअं सम्झो त पोइ हुन जे लाइ मामिलो ॾाढो ॾुखियो आहे जो जिब्राइल अलैहिस्सलाम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बददुआ जे ज़द में न अची वञे। इहो इंसान हे क़द्र जा ॾींहं आहिनि, इन्हनि जे अंदरि माण्हू क़द्र करे दुनिया जे ख़लफ़शार खे छॾे, दुनिया जे वहिंवार खे छॾे अलाह पाक सां ताल्लुक़ बढ़ाए, अलाह तबारक व तआला उन जे बाक़ी 11 महीननि जे इन खे हारियुनि खे बि रब साईं ॿीणो कमु फरमाईंदो। सूरत शुअरा जी आयत नंबर 123 खां तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत नूह अलैहिस्सलाम जो हिकु रुकूअ जे अंदरि ज़िक्र फरमायो, इन खां अॻु में इब्राहिम अलैहिस्सलाम जो, उन खां अॻु में मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम जो। वरी इन 7 रुकूअ जे अंदरि अल्लाह पाक हज़रत इन हूद अलैहिस्सलाम जी क़ौम जो ज़िक्र करणु फरमायो। अल्लाह तबारक व तआला जेके बि अंबिया किराम मोकिलिया त उन अंबिया जो जिन चवणु वरितो, उन्हनि जी क़ुरान वाखाण करणु फरमाई त इहे कामयाब थी विया। उलाइका हुमुल मुफ़्लिहून फरमाई त इहे कामयाब थी विया, इन्हनि जे लाइ जन्नत वाजिब थी वई। पर जंहिं ईमान न आंदो ऐं जंहिं नाफ़रमानी कई, अल्लाह तबारक व तआला वरी उन्हनि जी रुसवाई ऐं ख़ारी जेको आहे क़ुरान जे अंदरि बयानु करणु फरमाई। तंहिंजे करे ईमान वारे जो कमु इहो आहे त ईमान वारो हमेशह पंहिंजे असलियत ते रहे, ईमान वारो हमेशह पंहिंजी असलियत ते रहे। ईअं न थिए जो ईमान वारो बि काफ़िरनि वारी सिफ़तूं अपनाइण शुरू करे छॾे, जो काफ़िरनि वारियूं आदतूं शुरू करे छॾे। काफ़िर जॾहिं उनखे मान ऐं मर्तबो मिलंदो आहे त उहो फ़िरौन वांगुरु उन जे ज़हन जे अंदरि गुरूर ऐं तकबर अची वेंदो आहे, पर जॾहिं मर्तबो उन खां ख़तमु थी वेंदो आहे त पोइ वरी उहो पंहिंजे हिन मर्तबे जे वञण जे करे उनजो दिमाग़ फेल थी वेंदो आहे। पर अल्लाह जे नबियनि जी ईमान वारनि जी ख़सलत अल्लाह पाक इहा सेखारणु फरमाई जो जॾहिं का ज़िमेदारी ऐं मर्तबो मिले त उन वक़्त में इंसान अल्लाह जे तरफ़ मुतवजह थिए, त कॾहिं ईअं न थिए जो तकबर जे करे, किबर जे करे, वॾाई जे करे अहिड़ो को कमु थी वञे जंहिंजे करे सॼी ज़िंदगी जा अमल ज़ाया थी वञे। फरमाई त कज़्ज़बत आदुल मुरसलीन, हूद अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तबलीग करणु फरमाई। हूद अलैहिस्सलाम जी क़ौम जो नालो आद क़ौम हुयो। आद मशहूर क़ौम आहे जंहिंजा कद जेके आहिनि 100-150 फुटनि खां बि मथे कद। एतिरो उन्हनि खे ताक़त हूंदी हुई जो क़ुर जे अंदरि अचे थो त पंहिंजे हथनि सां इन जबलनि पहाड़नि जे अंदरि हथनि सां घर ठाहींदा, बिना औज़ारनि जे, हथनि सां कुरटे करे इन जबलनि पहाड़नि जे अंदरि घर ठाहे करे उन जे अंदरि रहंदा। अॼु बि उन्हनि जा नक्शा निगार मिस्र जे जबलनि ते, नैनवा जे जबलनि ते उन्हनि जा निशान जेके ठहिया पिया आहिनि। ऐं उन्हनि जी ताक़त जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन्हनि जे जिस्मनि में केतिरी वॾी ताक़त हुई, पर ईमान न आंदो अल्लाह पाक निशान इबरत बणाइजे। जॾहिं उन्हनि ईमान न आंदो, अल्लाह तबारक व तआला जी कुदरत खे कावड़ आई, रब साईं अहिड़ो जेको आहे तूफ़ान मोकिलियो जो जीअं कख हवा में उॾामंदा आहिनि न, इहे 150 फुट जा जिस्म जेके आहिनि, एॾा थुल्हा जिस्म, उन्हनि खे ईअं हवा खणी करे मथे कखनि वांगुरु हवा उॾाए करे। रब जी ताक़त वॾी आहे, इंसान जी ताक़त कुझु बि न आहे, इंसान जी ताक़त कुझु बि न आहे। हक़ीक़त इहा आहे त ताक़त आहे त मुंहिंजे अलाह जी ज़ात जी आहे। फरमाई त जीअं ॾिसो त इहे हुकुमरान जेके आहिनि 4 साल अवाम ते मुसलत रहिया, अवाम जो अहिड़ी बददुआऊं लॻनि, भागा राति जो जेको आहे ज़लालत सां वञी करे पंहिंजे घर वञी पहुता। ॿियनि बि ज़ुल्म कया, ॿियनि बि चोरी कयूं, हुन में को शक न आहे, पर हे वरी अहिड़ो ज़ालिम हुयो निभागो, 150 रुपयो पेट्रोल करे रहंदो वरी जीअं न मिर्च बुर्क पाइनि कंहिंजे ज़ख़्म जे मथां। न त हिकिड़ो आसरो जेको आहे न क़ौम खे, मथो मजबूरी आहे, आलमी मंडी में तेल महांगो थिए, छा कयां, असां मजबूर आहियूं, थोरो तरीक़ो हूंदो आहे लीटर खे। हे वरी चए त पीओ त अञा त वरी महांगाई 200 रुपया लीटर थो कयां, रहंदो माना स्पीड। हिकिड़ो महांगाई करे ॿियो वरी रहंदो जीअं न मिर्च बुर्क पाइनि, त उन वक़्त में असां सम्झंदासीं हिन ज़रील जो हशर जेको आहे फ़िरौन हामान वांगुरु थींदो। न त हिकिड़ो जेकॾहिं मजबूरी हूंदी आहे त मजबूरीअ में फ़िरौनी वारी ज़बान मां न ॻाल्हाए। सो बहरहाल फरमाईंदा इज़ क़ाल लहुम अख़ूहुम हूदुन अला तत्तक़ून इन्नी लकुम रसूलुन अमीन। फरमाईंदा उन्हनि जे भाउ हूद अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त अलाह खां ॾिजो नथा, अलाह जो ख़ौफ़ हमेशह हुजे। ऐं वरी जेको इक़्तिदार में अचे, जेको घर जो वॾो हुजे, जीअं हाणे बाद वारा जेके आया कुर्सीअ ते, त उन्हनि खे बि वरी इहो घुरिजे त उहे वरी अलाह जो भउ कनि, ईअं न त वरी हुन शैतान खे लाथनि त हिननि खे पाण में वरी दिमाग़ में तकबर अची वञे त हिननि जो असर हुननि खां बि ख़राबु थिए। तंहिंजे करे जंहिंखे कुर्सी मिले त उहो वरी अञा अलाह पाक जे तरफ़ घणो मुतवजह थिए, छो उनजे मथां ज़िमेदारियूं अञा घणियूं थी वयूं।
फरमाईंदा इन्नी लकुम रसूलुन अमीन। हूद अलैहिस्सलाम चयो तव्हां जे तरफ़ अल्लाह जो रसूल मोकिलियल आहियां, अमानतदार आहियां, डिजो अल्लाह जी ज़ात खां, व अतीउन ऐं ताबेदारी कयो अल्लाह जे रसूल जी। वमा असअलुकुम अलैहि मिन अजरिन। ही तक़रीबन सूरह शुरा जा इहे रुकू, इन्हनि में नबीअ जो जेको नालो आहे चेंज थिए थो, बाक़ी तक़रीबन आयतूं साॻियूं साॻियूं आहिनि। फरमाईंदा वमा असअलुकुम अलैहि मिन अजरिन, मां तव्हां खां कंहिं बि मज़दूरी जो सवाल नथो कयां। इन अजरिया इल्ला अला रब्बिल आलमीन। फरमाईंदा मुंहिंजी मज़दूरी अल्लाह रब्बुल आलमीन जे मथां आहे। अतबनून बिकुल्लि रियइन आयतन ताबसून। फरमाईंदा तव्हां हर जगह ते पुलनि जगह ते पंहिंजूं निशानियूं ठाहियो था, ताकि तव्हां जेको आहे उन्हनि जे लाइ कंहिं बि इबादत जे लाइ उन्हनि जूं निशानियूं ठाहियो। जीअं मुशरिक निशानियूं ठाहींदा आहिनि, मथे को अहिड़ो को निशान, या अॼोके वक़्त में कहिड़ो मिसाल ॾियां त जीअं लकड़ो हणी छॾींदा आहिनि, कंहिं जगह ते कब्ज़ो करणो हुजे, मोबाइल खे भंग पियणी हूंदी न, लकड़ो हणी करे उते जेको चोधी वारी करे वेही रहंदी, निशानी हणी करे चवंदा बाबा हीअ जेका आहे असांजे आस्थानो आहे। त अहिड़े नमूने उहे बि निशानियूं ठाहींदा। फरमाईंदा वतत्तखिदून मसानिअ लअल्लकुम तख़लुदून। तव्हां पंहिंजा माल अहिड़ा था ठाहियो ॼण त तव्हां हिते हमेशह रहंदा। तव्हां पंहिंजा माल, असुल ईमान वारो उहो आहे जेको पंहिंजे अंजाम ते नज़र रखे, जंहिंखे पंहिंजे अंजाम जी यानी असलियत जी ख़बर न आहे न, इहो ॼण त इन जा पेर ज़मीन ते न आहे। इंसान केतिरी बि वञी वॾे मक़ाम ते पहुचे, वञी खणी सभ खां वरी चोटी ते पहुचे, पर उनखे इहा ख़बर हुजे त मूंखे बिल आख़िर हिन मिटी जे अंदरि दफ़न थियणो आहे। जॾहिं उनखे इहा मिटी ऐं क़बर यादि हूंदी त उहो इंसानी जे मथां ज़ुल्म न कंदो, उहो इंसानी जे मथां पंहिंजे उहिदे जे करे बदमाशी न कंदो। त अहिड़े नमूने सां क़ुरान फरमाए थो वतत्तखिदून, तव्हां त पंहिंजा बंगला ऐं महलात अहिड़ा था ठाहियो, लअल्लकुम तख़लुदून। फरमाई त तव्हांखे ॼण त ईअं थो सम्झ में अचे त शायदि तव्हां हमेशह रहंदा। जीअं तव्हां ॾिसो था जो ग़रीब में ग़रीब बि कर्ज़ खणी लोन खणी आरसीसी दीवारूं ठाराईंदो, साईं आरसीसी जेके आहिनि छतियूं ठाराईंदो। अॻे ग़रीब जेको आहे मना ते गुज़ारो कंदो, अॼोके ग़रीब जो बि हाल इहो आहे त वञी हुनखे थोरो न अकुल जी सबील बुरकुड़ो अची थो वञे त पोइ छा था कंदा, बैंक मां लोन खणी करे पोइ इहो आरसीसी पंहिंजा घर वर ठाहे करे सम्झो त साईं वरी हुन में अंदरों इहो छा था चवनि, इहे पाणीअ जी कराए फिटिंग कराए चवनि त बाबा बंगलो ठाराईंदासीं। ख़बर तॾहिं पए जॾहिं आख़िरी रंग ॾेई बीठो त हमरा जो साह निकिरी, या ख़बर तॾहिं पए त जॾहिं बैंक वारा अचे घर सील करणु अचनि, बाबा लोन ॾियनि त हाणे तुंहिंजो घर बि कयूं था, जेका सेल था कयूं। त माण्हू अहिड़ा ॿार पंहिंजे मथां खणे जो पंहिंजी दुनिया जी ख़्वाहिश करे, ज़िंदगी त हुते बि गुज़रे थी हिते बि गुज़रे थी, पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ माण्हू ज़िंदगी गुज़ारे। असुल कामयाब उहा आहे, इहे चवंदा आहिनि त माण्हू पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ पंहिंजा पेर टिकेड़े, जॾहिं इन उसूल ते ज़िंदगी गुज़ारींदो त कॾहिं बि पेशेमान न थींदो। पर ॿियनि जा महलात ॾिसी माण्हू पंहिंजूं झुगियूं कॾहिं बि न ठाहे। पंहिंजी झुगी जे अंदरि, पंहिंजे घर जे अंदरि जेको अलाह पाक सुकून रखियो आहे, इहो सुकून काइनात जी कंहिं बि जॻह जे अंदरि रखियल न आहे। पंहिंजो घर जेके आहे अलाह पाक हुन जे अंदरि जेको सुकून रखे, ॿी जॻह ते किथे बि सुकून आहे, भली माल हुजे। फरमाईंदा तबनून बिकुल्लि वइदा बतस्तुम बतस्तुम जब्बारीन। तव्हां पकड़ियो था यानी अहिड़े नमूने सां ॼण त तव्हां ताक़तवर आहियो। फतकुल्लाह वातिऊन। फरमाई अल्लाह पाक खां डिजो ऐं फर्मा बरदारी कयो मां रसूल जी। वतकुल्लज़ी अमदकुम बिमा तामलून। फरमाई त तव्हां डिजो उन ज़ात खां अमदकुम बिमा तामलून। फरमाई जंहिं तव्हांखे डिगी मोहलत ॾियणु फरमाई, फरमाई अमदकुम बिअनआम व बनीन, ऐं तव्हांजी मदद करणु फरमाई जानवरनि ऐं पुटनि जे औलाद जे ज़रिए सां। अल्लाह पाक जानवरनि खे ताबे बणायो इंसान जे, इहा रब जी मदद आहे, ऐं औलाद खे बि इंसान जे ताबे बनाई पंहिंजे वालिदैन जे, इहा बि अल्लाह पाक जी मदद आहे। फरमाईंदा वजन्नातिन व उयून, ऐं तव्हांखे बाग ऐं चश्मा नसीब फरमाई। इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अज़ीम। ए क़ौम आद वारो, तव्हां ते मां अल्लाह पाक जो ख़ौफ़ थो कयां त तव्हां जॾहिं रब जे तरफ़ मुतवजह नथा थियो त तव्हांजे मथां वॾे अज़ाब जो मां डिॼ थो कयां, भउ थो कयां। इन्नी अख़ाफ़ु अलैकुम, हूद अलैहिस्सलाम चयो मूंखे भउ थो थिए जहिड़ा तव्हांजा अमल आहिनि न, तव्हांजे मथां अल्लाह जो वॾो अज़ाब ईंदो। क़ालू सवाउन अलैना, क़ौम वारा बि अहिड़ा बदबख़्त हुया, उन्हनि चयो त बराबरि आहे, असांखे नसीहत करे न करे मञींदासीं कोन, नसीहत करे या न करे मञींदासीं कोन। हिते बि तव्हां ॾिसो त जीअं केतिरा ई माण्हू आहिनि त किथे माण्हू वेही करे ॿुधनि था, पर किथे माण्हू अहिड़ा आहिनि जीअं ॿुधनि ई नथा। जीअं तव्हां जुमे जी तक़रीर जो मिसाल ॾिसो, जुमे जी तक़रीर में ईंदा नमाज़ पढ़णु, पोइ मिड़ई मुला 2-3 मिंट वेही करे तक़रीर कंदो, ईअं हूंदा न मुला सम्झे न हो सम्झे, ख़बर ई न हूंदी। तंहिंजे करे जॾहिं असुल जाज़बियत हूंदी आहे न, सामईन जेकॾहिं ॿुधण वारा हुन जज़्बे सां ॿुधण वारे सां ईंदा त ॿुधाइण वारो बि हुन जज़्बे सां ॿुधाईंदो। पर सामईन ईंदा वेठा घड़ी के ॾिसंदा त इहो टाइम थिए त इहो वरी ख़ुतबो शुरू थिए, नमाज़ पढ़ंदा भॼूं घर में असां। त जॾहिं जाज़बियत न हूंदी त पोइ उन वक़्त में पोइ हुनजे ज़हन मां, हुनजी ज़बान मां बि उहो ई निकिरंदो जेको बेतवजो माण्हू वेठो ॿुधंदो आहे। त अहिड़े नमूने सां तंहिंजे करे हिननि जेका आहे दर्सनि जो शान हिन जो वधीक आहे, छो त हिते माण्हू तवजो सां ॿुधे थो, जुमे में तवजो सां कोन ॿुधंदा आहिनि। सो इन जे करे उनखे जेका आहे बसि हिकिड़ो हले थो, माना रवाज हले थो, वरना जुमे जे अंदरि माण्हू कोन ॿुधंदा आहिनि तक़रीर। त मां हिकिड़ो मिसाल दर्ज़ कयां
त अहिड़े नमूने सां हुते बि जेके ईअं चवंदा हुआ त ए नबी अल्लाह जा असांखे नसीहत करे न करे हलाईंदासीं पंज मरी। त अॼोके वक़्त में तव्हां ॾिसो त क़ुर पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधायो वञे थो, दीन जी तबलीग ॿुधाई वञे थी, माण्हू सम्झनि पिया था। भला ॿियो न त फराइज़ जा मिसाल वठो, ख़बर आहे उन्हनि खे त रमज़ान जा रोज़ा रखणु फर्ज़ आहिनि, पर केतिरो बि उन्हनि खे सम्झायो न रखण वारा न रखंदा। इहो ई आहे न, अब आतम लम तकुम मिनल वाइदीन। बाबा असांखे सम्झाए न सम्झाए रोज़ा कोन कंदासीं, असांखे तूं सम्झाए न सम्झाए तरावी कोन पढ़ंदासीं, सम्झाए न सम्झाए असां जेको अलाह जे क़ुर ते अमल कोन कंदासीं। बसि को न को दिमाग़ में अहिड़ो ज़हन ठाहे करे पंहिंजो दलील ॾेई करे चवंदा अलाह मालिक आहे, वरी उमिरि पई आहे, वरी कुराड़ा थियासीं त क्या इबादत कंदासीं। अहिड़े क़िस्म जा ज़हन ठाहे करे अलाह जे हुक्म खे पुठी ॾेई बीठा आहिनि। अॼोकी क़ौम जो नाफ़रमान क़ौम जो बि हाल उन ई क़ौम वांगुरु। फरमाईंदा क़ालू सवाउन अलैना अवअदम लम तकुम मिनल वाइदीन। बराबर आहे तूं असांखे नसीहत करें या नसीहत न करें। इन हादा इल्ला खुलुकुल अव्वलीन। न आहे इहा मगर मखलूक पहिरियों वांगुरु, यानी इहा क़ौम बि पहिरियों वांगुरु। वमा नहनु बिमुअज़्ज़बीन। फरमाईंदा असां जॾहिं मर्ज़ी पवंदी असांजी असां इन्हनि खे सज़ा ॾींदासीं। फकज़बूहु फअहलकनाहुम। हूअं त असां इन्हनि जे मथां अज़ाब न कयूं हा, पर इन्हनि कूड़ो कयो अल्लाह जे नबीअ खे। फअहलकनाहुम फरमाईंदा पोइ असां इन्हनि खे हलाक कयोसीं। इन फी ज़ालिका लआया। अल्लाह फरमायो त ए क़ौम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ौम वारो, उम्मत वारो, तव्हां जे लाइ अल्लाह पाक इहे निशानियूं क़ुर जे अंदरि बयानु फरमायूं। अॻियनि क़ौमुनि जा मिसाल ॾेई अल्लाह हिन क़ौम खे हिन उम्मत खे सम्झायो, उम्मत वारो तव्हां बि जेकॾहिं अॻियनि वारो मामिलो कंदा, असां तव्हां ते अज़ाब करणु कोन था चाहियूं, पर हाणे जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जो चवण ई कोन वठंदा, तव्हां अल्लाह जे दीन जे तरफ़ ईंदा ई कोन, त पोइ मजबूरन। फरमाईंदा फकज़बूहु, जंहिं कूड़ो कयो। ऐं कूड़ो करणु ॿ क़िस्म आहे, हिकिड़ो आहे ज़बानी कूड़ो करणु, चवे त मां नथो मञा, ॿियो आहे अमली कूड़ो करणु, जेको पंहिंजे अमल सां जेके हिन बहाना बणाईंदो अचे साईं कपिड़ा पलीतनि, बसि दिलि नथी चवे अलाह गफ़ूर रहीम आहे, इहो अमली तौर ते ॼण त अल्लाह जे दीन जो इनकार कंदड़ आहे। अमली तौर ते अल्लाह जे दीन जो इनकार कंदड़ आहे। इहे बहाना न आहिनि, इहे जेके आहिनि बहाना न आहिनि। साईं मूंखे रोज़ी कमाइणी आहे, रोज़ो नथो रखी सघां, इहे बहानो न आहे। रोज़ी अल्लाह तबारक व तआला जॾहिं कोरोना जे दौरान जॾहिं 4 महीना हिते शदीद तरीन लॉकडाउन लॻो, जो घर खां ॿाहिरि निकिरण ते पाबंदी, उन वक़्त में बि तव्हां खाधो न वेही, त हाणे अल्लाह तबारक व तआला जे तवक्कुल ते जेको आहे तव्हां पंहिंजी रोज़ी खे थोरो मुख़्तसर करे या को तरीक़ो करे तव्हां पंहिंजे घरनि में वेहो, या तव्हां महिनत अहिड़ी कयो जेका रोज़े जे अंदरि तकलीफ़ जो बाइस न हुजे, तव्हां रोज़ा रखो। अल्लाह तबारक व तआला जे सदके तव्हांजे रिज़्क़ में बरकत अता फरमाए। फरमाईंदा फी ज़ालिका लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन। फरमाईंदा इन में निशानी आहे, लेकिन अक्सर माण्हू ईमान नथा आणनि। व इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम। यादि रखो अल्लाह जी ज़ात ज़बरदस्त आहे ऐं रहम कंदड़ ज़ात आहे। अल्लाह पाक इन रुकन जे आख़िर में पंहिंजी सिफ़तूं बि ॿुधाइण फरमायूं। फरमाईंदा इंसान जेकॾहिं सफ़ा नाफ़रमानी न करे न, त अल्लाह खे का मजबूरी न आहे जो तव्हांखे सज़ा ॾिए, अज़ाब ॾिए। अल्लाह पाक जे इन तहारियत जे मथां रहमत ग़ालिब आहे, पर बानो मुतवजह थिए त सही अल्लाह पाक जी रहमत ॾिसे वेठो त कीअं थो रब रहमत उन जे मथां नाज़िल करणु फरमाए। अल्लाह पाक खां दुआ अल्लाह से अमल करण जी